याती असा के कुछ कयो कोन है जेकरे वलीदा वरन असा के कुछ कयो त वलीदा के घर में गिरी करे के मां मारी दूं तवा खेड़े एतरो मरण जो शौक इका अच्छी ऊपर खेड़े सामो बा लाश पे आए अधा जालिम आदमी अदा हाने वलीदाद वारन सा जेड़ो कबो या सब्र कबो असा एतरो जेड़ो करे आसे ए जेड़ो करे छा के असा के सब्र करणो पवंदो हाने वलीदाद वारन के जेको करणो आए त वो कंदा हाने बाकी असा के थोरो होशियारी सा रहणो पवंदो होशियारी सा त दा रहणो पवंदो बाकी ए ज़मानो वाला केड़ो ज़माने ते इतबार ना है असा मुंजो सलाह आए त वलीदाद के हाने जिंदा रखणो त वलीदाद के बस खत्म कंदा वे अदा वलीदाद वरन अञा ती असा के कुछ कयो कोन है जेकरे वलीदाद वरन असा के कुछ कयो त वलीदाद के घर में गिरी करे के मां मारी दूं करे अदा मुके यो पूरो पक्का असा के कंदा कुछ भी ना ये डिगना काम है असा के छा कंदा त पो ठीक है असा हाने वनु था गोठ जे तरफ जी तवां जो सलाह ठीक है कोई अदा कोई हलो हलो अदानवर सरदार बहादुर खान त पंहिंजा ज़मीन वापस करे वियो हाणे असांखे अहिड़ो कदम खणणु घुर्जे त जीअं बहादुर खान खे नुक़सान पहुचे हल त हलूं पोइ हिननि जे हिक हिक हारी खे मारे था अचूं हल त हलूं अदा पोइ देर छा जी उन जे हिक हिक राकन के मारे ईंदासीं हल त हलूं अदा पोइ देर छा जी हल जल्दी गा कपन भी करे जल्दी वनु चारों तरफ दुश्मनी लगी पड़ी है हां दा ठीक है असा के मारनो अथव त मारियो खाली फायर न कयो तवा खेड़े एतरो मरण जो शौक आ तवा के चखाया तो मरण जो मजो दिसो त कबर जो मजो छा है पोए आता जो तीनों खोलिया पियो हलायो हथियार ठीक है पोए हल त हल दाढ़ करे हकु मारन था हिणन खेड़े जारन था दिलियों के साणियों आहिन पता फेर छाजा था दिन मांखे लगे तो तसने गोठ भी सौला से गोठ जे राकन मथा फेर थिन था हलो तो पोइ तू जल्दी कयो भजो अदाऊ बजे लास्ट पे हट गए अधा इतरा कहन संजा मलार
मां सोचियो बि कोन इहो वरी दाद वारा ई कंदा। अदा मां तो चयो हे ज़मानो ख़राब आ, हाणे मां सब्र न कंदम। तव्हां चयो सब्र कयो, हाणे मां सब्र न कंदम। या मारींदासीं या मरदासीं बस। बड़ा तव्हां मूंखे चयो सब्र कयो, मुंहिंजे अॻियां लाश पहन मां छा कयां? तव्हां मूंखे ॿुधायो। मल्हार जेको बि वलीदाद वारनि जेको कयो आहे सो वलीदाद वारनि कयो आहे। हाणे त वलीदाद वारनि खे इहो पछताइणो पवंदो, छो त असांजा बर्राक उन्हनि मारे करे उन्हनि पंहिंजे लाइ पाण खॾियूं खोटियूं आहिनि। हाणे जेसीं ताईं उन्हनि खे मारींदासीं न तेसीं ताईं असां सुख जो साह कोन खंदा। हिकिड़ो मुंहिंजो ॻाल्हि बि ॿुधी छॾिजो पोइ। भलजो तव्हां सब्र कयो न कयो, जीअं तव्हांजो मर्ज़ी, मां हिननि खे ज़िंदा में छॾंदुमि। अदा ठीकु आहे त पोइ हाणे पहिरियों इहो हाणे ॻाल्हियुनि खे छॾ। अदा तोखे मां अॻु में चयो इन वलीदाद वारनि खे मारियूं, हाणे परेशान छाजे लाइ थिए थो? मां हिन ग़रीबनि जो खून जो ज़ाया करणु न ॾींदुमि। मल्हार हीअ मीर ख़ान बि अची मुयो न आहे जेको हिननि ग़रीबनि जा बदिला न वठे। मां हिननि खे गणे करे सभिनि खे ख़तमु कंदुमि। अदा हाणे जबल ले फोन कर त ॻोठ वारनि खे वठी अची हिननि जे लाशनि खे दफ़नायूं। ठीकु आहे त जबल ले फोन कयूं था। कयोसि फोन। जबल ख़ैर न आहे तूं जल्दी पहुचण जी कर। असां देरे वारे ज़मीननि ते जल्दी कर ॻोठ वारनि खे सभिनि खे वठूं आहे, जल्दी अच। मिली वियो छा मिली वियो? पैसो मिली वियो। उहो वरी कीअं? अखियूं पटड़े साम्हूं ॿ लाश पिया आहिनि। हाणे तव्हां बसि वेही मज़ो ॾिसो, मां हिननि खे कीअं नचायां थो। हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे। हिते खौफ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे। हल दिल जे चवण ते लॾे था हलूं, दर्दन जो देस छॾे था हलूं। पर हर हंध तो बाज़ारिया माण्हू जो मारिया हिन दोज़ख जे